कोटड़ी कबीर चौकी के हद डेवड़ा शाख ते नामालूम चोरन मुजन सहतो शाहनवाज सहतो जे दुकान जा ताला टोड़े लखे रुपये जो सामान ऐं कैश पैसा खणी आसानी सां फरार थी विया। जॾहिं दुकानदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राति देर सां नामालूम चोरन ताला टोड़े कीमती सामान सां गॾु कैश पैसा यूपीएस बैटरी ऐं ॿियो कीमती सामान खणी आसानीअ सां फरार थी विया। जॾहिं दुकानदारनि चौकी कोटड़ी कबीर ते इतला ॾिनो पर पुलिस जाइ वारदात ते न पहुती। दुकानदारनि तोड़े ॻोठाणनि कोटड़ी कबीर खानवार लिंक रोड ते धरणो हणी वेही रहिया, जंहिं ते सवें गाॾियूं बीहजी वयूं। जॾहिं दुकानदारनि एसएसपी नौशरो फिरोज़, एसएचओ हालानी ऐं ॿियनि अमलदारनि खां मुतालबो कयो त असांजी थियल चोरी वापसि कराई वञे, न त ॿी सूरत में क़ौमी शरह ते धरणो हयो वेंदो।